अस्सलाम वालेकुम क्लास। पाण अॼु डिस्कस कंदासीं हरफ जर यानी प्रेपोजिशन जे हवाले सां। यादि रहे त प्रेपोजिशन जो अॼु कॉन्सेप्ट असीं हाई लेवल ते न पढ़ंदासीं बल्कि बेसिक पढ़ंदासीं। इन जो रीज़न इहो ई आहे त हिनमहिल असीं जेका तयारी कयूं पिया डॉक्टर एक्यू खान जी स्कॉलरशिप लाइ कयूं पिया। हीअ जेका स्कॉलरशिप आहे इहा सिर्फ़ु जो सिर्फ़ु 8वीं क्लास जे ॿारनि लाइ आहे। 8वीं क्लास जे हेठियां जेके ॿार पढ़नि पिया उन्हनि लाइ बि आहे, माना 5 खां 8 क्लास जे ॿारनि लाइ आहे। इन जे हिसाब सां का हाई लेवल जी प्रेपोजिशन जो इस्तेमालु कोन्हे, बेसिक इस्तेमालु आहे। ऐं प्रेपोजिशन जो इस्तेमालु तमामु घणो आहे। तोणे जो तव्हां पंहिंजे स्किल लाइ कंहिं जॉब में अप्लाई कयो, तोणे जी छो न कमीशन में वियो। ऐं प्रेपोजिशन ते जेकॾहिं असीं थोरो नॉलेज शेयर कंदा हलूं त प्रेपोजिशन खुटंदी न। हिकिड़ो लफ़्ज़ जेकॾहिं आन ते ॻाल्हाईंदासीं त असांजो वीडियो पूरो थी वेंदो, अञा बि प्रेपोजिशन न खुटंदो। सिर्फ़ु टू द पॉइंट पढ़ाईंदासीं जीअं तव्हांजो हिकिड़ो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे। पहिरियां सभ खां पहिरियां जेको प्रेपोजिशन आहे उहो आहे आन। आन माना जॾहिं बि का शइ कंहिं शइ जे मथां हुजे उनखे असीं आन, उते असीं आन इस्तेमालु कंदा आहियूं, यानी सरफेस लाइ। जीअं मसलन कीअं तव्हां चओ था त ॿिली छित ते आहे, त माना छित हिकिड़ो फ्लोर आहे, हिकिड़ो सरफेस आहे, उन जे मथां ॿिली आहे, गेट आहे, उते असीं आन इस्तेमालु कंदासीं। आन जो ॿियो इस्तेमालु ॾींहं लाइ इस्तेमालु थींदो आहे, डेट लाइ इस्तेमालु थींदो आहे, फॉर टचिंग ऐं कॾहिं कॾहिं टच लाइ इस्तेमालु थींदो आहे, का शइ कंहिं जिस्म खे टच करे। ऐं मशीन लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। पहिरियों जुमिले खे सम्झंदासीं, इंशाअल्लाह तव्हांजो अॼु बाक़ाइदा कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो प्रेपोजिशन जे हवाले सां। ॾिसो, माय पेन इज़ ऑन द टेबल, यानी मुंहिंजी पेन आहे हीअ उन जी टेबल जे मथां आहे। टेबल हिकिड़ो मथाशिरो आहे, इन जे करे लफ़्ज़ आन इस्तेमालु कंदासीं। तव्हां ईअं चई था सघो असीं टाइम ते तव्हांखे टाइम ते पहुचणु खपे, या असीं टाइम ते पहुचंदा आहियूं, उते बि आन। जेकॾहिं कंहिं गाॾीअ ते अचो था, सपोज़ बस आहे, उन लाइ बि आन इस्तेमालु थींदी। ऐं जेकॾहिं तव्हां कार में था अचो त पोइ उते आन न, कार लाइ इन इस्तेमालु थींदी आहे। चवण जो मक़सदु ईअं त इहा सरफेस, डे, डेट ऐं टचिंग ऐं मशीन लाइ इस्तेमालु थींदी आहे। नेक्स्ट एग्ज़ाम्पल जे तरफ़ वधंदासीं। आई विल कम ऑन मंडे, मां सूमर ते ईंदमि। ठीकु आहे। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आन आहे इहो छाजे लाइ इस्तेमालु थियो आहे? डे लाइ इस्तेमालु थियो आहे। हाणे नेक्स्ट ॾिसो मिसाल, हीअ वरी हिते असांखे तारीख़ यानी डेट लाइ इस्तेमालु कयो आहे। शी वॉज बॉर्न ऑन 26 मई, यानी हूअ 26 मई ते पैदा थी। तॾहिं कॾहिं लिखंदा आहियूं त काज़ाज़म वॉज बॉर्न ऑन, ठीकु आहे न। उन जे हिसाब सां डेट डे लाइ इहो ऑन इस्तेमालु थी सघे थो। ऑन टू जो मां एॾो वॾो इस्तेमालु कोन थो सेखारियां, सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल ज़रिए हिकिड़ो ई तव्हांखे कॉन्सेप्ट ॾियां थो, वधीक इन जे हवाले सां डिटेल में कोन था वञूं, छो त ऑन टू जो कॾहिं ईंदो आहे कॾहिं न बि ईंदो आहे, माना ऑन टू जो तमामु इस्तेमालु घटि हूंदो आहे। ऑन प्रेपोजिशन ईंदी आहे डॉक्टर एक्यू खान जी स्कॉलरशिप में कॾहिं कॾहिं। तक़रीबन हिन प्रेपोजिशन मां हिकिड़ो क्वेश्चन हूंदो ई हूंदो आहे। यादि रहणु खपे त ऑन टू मोमेंट यानी चुरपुर लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। मसलन कीअं, शी स्टॉप इट डाउन फ्रॉम रूफ ऑन फ्लोर, यानी हूअ छित खां ग्राउंड यानी फ्लोर यानी हेठि ग्राउंड ते किरी। फ्लोर माना इनखे ईअं बि चई था सघो फ्लोर, फर्श ते। अच्छा, ॿियो तव्हांखे मां छा ॿुधायो त जेको ऑन आहे उहो मशीन लाइ इस्तेमालु थींदो आहे। मसलन फ़ोन हिकिड़ी मशीन आहे। शी इज़ स्पीकिंग ऑन फ़ोन, जॾहिं बि फ़ोन अचे त उन ते लाइ लफ़्ज़ ऑन इस्तेमालु करिणो आहे। ऑन कंप्यूटर बि हिकिड़ी मशीन आहे, उन जे करे उन लाइ बि असीं छा इस्तेमालु कंदासीं? ऑन इस्तेमालु कंदासीं। उन खां पोइ ॿी मां ॻाल्हि इहा कई त ऑन जॾहिं कंहिं शइ खे ॿी शइ टच कंदी आहे उन लाइ बि असीं ऑन इस्तेमालु कंदा आहियूं। मसलन कीअं, सम ड्रॉप्स ऑफ वाटर फॉल्स ऑन माय हैंड, यानी पाणीअ जा कुझु फुड़ा मुंहिंजे हथ ते किरनि था। हाणे हिते ॾिसो इहा टच थो करे, इन जे करे जॾहिं हिकिड़ो जिस्म ॿिए जिस्म खे टच कंदो आहे त उते बि असीं ऑन इस्तेमालु कंदा आहियूं। हीअ ॿ मिसाल्स मां अलॻि जे करे इन जे करे तव्हांखे सम्झाया त ताकी हीअ जेके शयूं आहिनि इहे वॾियूं वधीक इम्पॉर्टेंस आहिनि, छो त हीअ त क्वेश्चन्स ईंदो ई ईंदो आहे। तक़रीबन जेके बि एग्ज़ाम्स में ईंदा आहिनि
उन मां कंप्यूटर या फ़ोन जे हवाले सां क्वेश्चन ईंदो आहे। जॾहिं बि मशीन लाइ का शइ पुछे त अखियूं मूटे ऑन खे टिक करिणो आहे, न कि एट, न कि ऑफ, न कि आउटसाइड, इन कंहिंखे बि टिक न करिणो आहे, सिर्फ़ु जो सिर्फ़ु ऑन खे टिक करिणो आहे। हाणे नेक्स्ट मिसाल वधंदासीं। शी स्टॉपेड डाउन फ्रॉम रूफ ऑन फ्लोर, यानी उहा छित खां ज़मीन ॾांहुं लथी। ॾिसो हाणे इहा मोमेंट हुई, यानी छित खां ज़मीन ते लहण लाइ को क़दम खयां हूंदई, इहा मोमेंट थी। इन जे करे असीं हिते असां हिकिड़ो प्रिपोजिशन इस्तेमालु कयो आहे ऑन टू। नेक्स्ट जे वधंदासीं लफ़्ज़ इन आहे। इन जो इस्तेमालु तमामु घणो आहे। जेकॾहिं का शइ कंहिं शइ जे अंदरि आहे त उते असीं इन इस्तेमालु कंदासीं, जीअं वाटर, इन वाटर पाणीअ में। पर यादि रहणु खपे त जॾहिं का शइ पाणीअ जे हरकत में आहे, जीअं मछी यानी ॾेॾर जंप थो ॾे या तरे थी, त हरकत में जॾहिं हुजे त पोइ उते इन टू इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं तव्हां लिखो था द फ्रॉग ड्रॉप्स इन टू वाटर, इन वाटर न थींदो। हाणे ॾिसंदासीं इन जो इस्तेमालु कीअं आहे। समथिंग इज़ इन, यानी का शइ अंदरि हुजे त उन लाइ बि असीं इन इस्तेमालु कंदा आहियूं। ॾिसो मसलन कीअं इन चेयर, यानी ॾिसो हिकु कुर्सी आहे, उन जे विच में माना असांखे ॿाहूं हूंदियूं आहिनि, माण्हू कुर्सीअ में अंदरि वेहंदो आहे, तंहिंजे करे चेयर लाइ इन इस्तेमालु थींदी आहे। इन कार, बाग़ीचे में ॾिसो हिकिड़ी बाउंड्री हूंदी आहे, का शइ ईअं बाउंड्रीअ जे अंदरि आहे, सर्किल में आहे, उते बि असीं इन इस्तेमालु कंदा आहियूं। इन द गार्डन न की थींदो ऑन द गार्डन, कॾहिं बि इस्तेमालु न करिणो आहे। मसलन कीअं माय मदर इज़ इन द रूम, यानी अमी कमरे में आहे। ॾिसो कमरो बंदि आहे, उन जे हिसाब सां का शइ कंहिं शइ जे अंदरि हूंदी त उते छा इस्तेमालु कंदासीं, इन। ठीकु आहे, ज़रूरु न आहे त उनखे छित हुजे, पर बाउंड्री हुजे, का माना उनखे का हद मिलियल हुजे, उन ते बि असीं कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं, इन ई इस्तेमालु कंदासीं। उन खां पोइ अपान आहे। अपान जो हिकिड़ो ई मिसाल जीअं मां तमामु घटि ईंदो आहे प्रीपोजिशन में, ऐं डॉक्टर इक्यू खान जे स्कॉलरशिप जे हवाले सां, इन जे करे हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾेई थो छॾियां जीअं तव्हांखे सम्झ में अचे। यादि रहणु खपे त अपान बिटवीन टू नाउन्स, यानी ॿिनि नालनि जे विच ते इस्तेमालु थींदो आहे। अचो त मिसाल ज़रिए इनखे वधीक सम्झूं था। ही हैव वर्कड हार्ड डे अपान डे, यानी हे ॾींहों ॾींहुं, माना हिकिड़े ॾींहं खां ॿिए ॾींहुं अञा वधीक महिनत करे थो। माना हिन ॾींहुं जेको आहे, हिन ॾींहुं ही जेको ॿियो ॾींहुं आहे ही, त हिन ॾींहं खां हिन ॾींहुं वधीक महिनत कई हुई, इन जे करे ही अपान। जॾहिं बि तव्हां माना किन बि ॿिनि नाउंस जो इस्तेमालु कयो था, उते हमेशह अपान इस्तेमालु करिणो आहे। नेक्स्ट एग्ज़ाम्पल जे तरफ़ वधंदासीं। ही MCQs मां शेयर करण जो मक़सदु इहो आहे त ही जेको MCQs आहे, ही हिकिड़ो दफ़ो सिंध पुलिस जे टेस्ट में बि अची चुको आहे, ऐं डॉक्टर इक्यू खान जे स्कॉलरशिप क्लास 7 में बि अची चुको आहे। ॾिसो, ही वॉज एंग्री देश, जॾहिं बि लफ़्ज़ एंग्री अचे, इहो हमेशह विथ प्रीपोजिशन खणंदो आहे, यानी ही वॉज एंग्री विथ मी, हू मूंसां नाराज़ आहे। नाराज़ आहे, पर ही माज़ी जो जुमिलो आहे, नाराज़ हुयो। ठीकु आहे। शी इज़ फाउंड ट्रेवलिंग, जॾहिं बि लफ़्ज़ फाउंड अचे त इहो हमेशह प्रीपोजिशन ऑफ खणंदो आहे, ए ऑप्शन में मौजूदु आहे। ऐं यादि रहणु खपे त ही अक्सर करे एग्ज़ाम्स में पुछियो वेंदो आहे त माना फाउंड सां प्रीपोजिशन कहिड़ी इस्तेमालु थींदी। हाणे एट जो इस्तेमालु मां बेसिक तव्हांखे ॾियां थो। एट स्टेशन इस्तेमालु, स्टेशन वटि का शइ कंहिं शइ जे भरिसां आहे, लॻो लॻाए, उते एट इस्तेमालु थींदी। जे ऑफिस लाइ इन ऑफिस थी थो सघे, एट ऑफिस बि थी थो सघे। ठीकु आहे, का शइ जे कंहिं शइ जे भरिसां हुजे उते एट सां इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे। अञा एट जे हवाले सां मां जेको आहे तव्हांखे कुझु नोट्स ॾियां थो, ऐं नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे उहो ॿुधाईंदुमि त एट जो इस्तेमालु कीअं आहे। ऐं कुझु स्टूडेंट्स जे आने जेके यूट्यूब जा असांजा लर्नर्स आहिनि, जेके असां मां कुझु सिखनि पिया, उहे चवनि पिया सर तव्हां कुझु सीरीज़ में शयूं मोकिलियो त जीअं असांखे फ़ाइदो थी सघे। बिल्कुलु मां सीरीज़ में शयूं मोकिलींदुमि। इहो सिर्फ़ु इन्हनि जे करे सीरीज़ में कोन था मोकिलियो, हिनमहिल असीं ऑनलाइन अकेडमी पिया हलायूं डॉक्टर इक्यू खान जे स्कॉलरशिप लाइ। जेकॾहिं तव्हांजो बि को ब्रदर या को सिस्टर्स इन स्कॉलरशिप लाइ अप्लाई करे छॾियो अथई ऐं 15 तारीख़ टेस्ट में वेहंदो, त उन जे लाइ मां कुझु टिप्स ॿुधाईंदुमि, इंशाल्लाह उहो ॿारु कामयाबु थींदो।
हिन नंबर ते राब्तो कंदा, मां 100% उन्हनि खे गाइडलाइन ॾींदुमि। उन सां गॾो गॾु ॿी शइ जेका मां जेको ॿुधाईंदो हलां, जेको ॿारनि जो याने जेके असांजा फॉलोअर्स आहिनि उन्हनि जे सुवाल जो मां जवाबु ॾींदे इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं ई हीअ 15 तारीख़ बैच पूरी थींदी उन खां पोइ मां सीरीज़ में शयूं मोकिलींदुमि। पार्ट्स ऑफ स्पीच तव्हांखे हिन चैनल मां मिलंदो। मैथ सां गॾो गॾु मैथ जा MCQ, साइंस इंशाल्लाह बाक़ाइदा सां तव्हां हिन चैनल मां फ़ाइदो हासिलु कंदव। आख़िर में मां तव्हां सभिनी खे इहा रिक्वेस्ट रखंदुमि, मुंहिंजा प्यारा भाइरो भेनरो, जेकॾहिं मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स ज़रूरु ॾींदा जीअं तव्हांजो नोटिफिकेशन असां वटि पहुची सघे।